केमिस्ट्री क्लास 9 बाब 3 सबक 9 हिस्सो पहिरियों एक्सरसाइज मल्टीपल चॉइस क्वेश्चंस आया केमिस्ट्री जो उस्ताद नजुल चन्ना के सिंधालैंड स्कूल में भलीकार अज असां पंहिंजे लेक्चर में चैप्टर 3 पीरियडिक टेबल एंड पीरियडिसिटी ऑफ प्रॉपर्टीज जी मश्क जो मल्टीपल चॉइस क्वेश्चंस MCQs वारो हिस्सो हल कंदासीं। असांजे एक्सरसाइज जे हिन हिस्से में सेक्शन ए असां हल कंदासीं मल्टीपल चॉइस क्वेश्चंस MCQs हल कंदासीं। 6 जेके आहिनि MCQs असां हिन स्लाइड में हल कंदासीं ऐं 4 जेके आहिनि उहे असां पोइ कंदासीं। टोटल 10 MCQs आहिनि। असीं छा कंदासीं टिक मार्क द करेक्ट आंसर, जेको सही जवाबु हूंदो उनखे असां टिक मार्क जो निशान लॻाईंदासीं। सवाल नंबर पहिरियों आहे In 1869, Mendeleev put forward his periodic law about 1869 में मेंडलीव पंहिंजो पीरियडिक लॉ छाजे बाबति पेश कयो? एटॉमिक नंबर जे बाबति, या बी केमिकल प्रॉपर्टीज़ जे बारे में, या सी फिजिकल प्रॉपर्टीज़ जे बारे में, या डी एटॉमिक मास जे बारे में। हाणे मेंडलीव जे दौर में एटॉमिक नंबर जो तस्वर त हुयो कोन, तंहिंजे करे ए ऑप्शन कोन्हे को। बी ऐं सी जेको केमिकल प्रॉपर्टीज़ ऐं फिजिकल प्रॉपर्टीज़ जो हिन जे पीरियडिक लॉ में जेको डिस्कस हुयो, पर उन ही पाण जेको हुयो उहे डिपेंड कनि पियूं कंहिं ॿी शइ ते। कंहिं ते डिपेंड कनि पियूं? उहो जवाबु आहे असांजो डी एटॉमिक मास। मेंडलीव चयो हुयो त कंहिं बंसर जूं कीमियाई ऐं तबई ख़ासियतूं फंक्शन हूंदियूं आहिनि एटॉमिक मास जो, तंहिंजे करे असांजो सही जवाबु आहे एटॉमिक मास, यानी डी खे असां टिक मार्क कंदासीं। सवाल नंबर असांजो ॿियो आहे दी पीरियडिक टेबल divided into S, P, D and F block is based on, असां जेको पीरियडिक टेबल खे S, P, D, F ब्लॉक्स में विराईंदा आहियूं उन जो बुनियादु छा आहे? एटॉमिक रेडियस, बी इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन, सी आयोनाइजेशन एनर्जी, या डी इलेक्ट्रॉन एफिनिटी। हाणे ही जेके टई ऑप्शन आहिनि ए, सी ऐं डी, इहो तव्हांखे यादि हूंदो त इन्हनि खे असां चवंदा आहियूं पीरियडिक प्रॉपर्टीज़। तंहिंजे करे इहे टई ऑप्शन जेके आहिनि असांजे हिन SPDF ब्लॉक जी जो बुनियादु कोन्हनि के। बाक़ी बचे थो असां वटि ऑप्शन बी इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन। इहो ई हिन जो करेक्ट आंसर आहे। तव्हांखे यादि हूंदो त असां चयो होसीं त एस ब्लॉक में उहे आंसर था अचनि जिन जा वैलेंस इलेक्ट्रॉन एस ऑर्बिटल खे फिल कंदा आहिनि, ऐं पी ब्लॉक में उहे आंसर ईंदा जिन जो वैलेंस इलेक्ट्रॉन पी ऑर्बिटल खे फिल कंदो। ईअं डी ऐं एफ में उहे ईंदा जेकी इन ई ऑर्बिटल खे फिल कंदा। तंहिंजे करे सही असांजो ऑप्शन आहे बी SPDF ब्लॉक जेका डिवीजन आहे पीरियडिक टेबल जी उन जो बुनियादु आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन। सवाल नंबर 3 फोर्थ एंड फिफ्थ पीरियड इन पीरियडिक टेबल आर नोन एज, पीरियडिक टेबल जो चौथों ऐं पंजों पीरियड छा सां मशहूरु आहे? उन्हनि खे कहिड़ो नालो ॾिनो वेंदो आहे? इहो सवाल मेमोरी बेस्ड आहे, यानी तव्हांखे जेकॾहिं यादि हुजे त बग़ैर इन ते वधीक सोचण जे तव्हां उनखे वञी करे टिक करे सघो था। सो असीं इन्हनि खे बी जेको असांजो ऑप्शन आहे लॉन्ग पीरियड असां इन्हनि खे सॾींदा आहियूं। तव्हांखे यादि हूंदो त जेको पहिरियों पीरियड आहे उनखे शॉर्टेस्ट पीरियड चइबो आहे, ऐं जेको असांजो ॿियों ऐं टियों आहे उन्हनि खे शॉर्ट पीरियड चइबो आहे। चौथे ऐं पंजे खे जेको आहे सो लॉन्ग पीरियड सॾिबो आहे। नंबर चौथों MCQ आहे विच वन ऑफ द फॉलोइंग डिक्रीज़िस अलॉन्ग द पीरियड, पीरियड में खॿे खां साॼे पासे हलंदे हिननि चइनी ख़ासियतुनि मां कहिड़ी ख़ासियत आहे जेका डिक्रीज़ थींदी हलंदी आहे? आयोनाइजेशन एनर्जी, आयोनाइजेशन एनर्जी जीअं जीअं एटम नंढो थींदो वेंदो त हीअ वॾी थींदी वेंदी, तंहिंजे करे हेॾे हलण सां एटम जो नंढो थो थिए त हीअ वधंदी थी वञे, यानी इहो असांजो ऑप्शन कोन्हे को। ॿियो ऑप्शन आहे बी एटॉमिक रेडियस, एटमी नीम कतुर, हेॾे खॿे खां सॼे पासे हलण सां एटम जेको आहे सो नंढो थींदो वेंदो आहे। असांजो सही जवाबु इहो ई आहे बी इलेक्ट्रोनेगेटिविटी बि खॿे खां साॼे पासे इंक्रीज़ थींदी आहे, इलेक्ट्रॉन एफिनिटी बि इंक्रीज़ थींदी आहे। सिर्फ़ु एटॉमिक रेडियस आहे जेको खॿे खां साॼे पासे हलंदे घटिजंदो हलंदो आहे, ऐं हिन जे घटि थियण जे करे ही टई जेके आहिनि उहे
वधंदियूं आहिनि। तव्हांखे यादि रखणु घुरिजे त आयोनाइज़ेशन एनर्जी, इलेक्ट्रॉन एफिनिटी ऐं इलेक्ट्रोनेगेटिविटी पाण में डायरेक्टली प्रोपोर्शनल आहिनि, जॾहिं त इहे टई एटॉमिक रेडियस सां इनडायरेक्टली प्रोपोर्शनल आहिनि। सो सही जवाबु आहे असांजो बी, एटॉमिक रेडियस एटमी निमकतुर। पंजो MCQ आहे दी एलिमेंट्स ऑफ 7A ग्रुप आर नोन एज। 7A ग्रुप वारनि आंसरनि खे छा चइबो आहे? इहो बि मेमरी बेस्ड क्वेश्चन आहे। तव्हांखे इहो जेकॾहिं सिर्फ़ु यादाश्त में हुजे त असां हुनखे वञी करे टिक करे सघूं था। ए जेको ऑप्शन आहे लेंथेनाइड्स, इहो तव्हांखे यादि हूंदो त एफ ब्लॉक में हेठां हेठां जेके आंसर हूंदा आहिनि उन्हनि खे हिकिड़ी सीरीज़ खे चइबो आहे लेंथेनाइड सीरीज़। एक्टिनाइड सीरीज़ बि उन्हनि जो ई हिकिड़ो हिसो आहे। ॿ इहे सीरीज़ एफ ब्लॉक जो आहिनि। नोबल गैसिस, इहो आख़िरी ग्रुप 8हों। सी असां वटि ऑप्शन बचे थो हेलोजेंस। इहो असां नालो ॾिनो आहे 7A ग्रुप जे आंसरनि खे हेलोजेंस। हेलो मीन्स साल्ट ऐं जिन्स मीन्स फार्मिंग। 7A ग्रुप वारा आंसर जॾहिं मेटल्स सां रिएक्शन कंदा आहिनि त लूणु ठाहींदा आहिनि, तंहिंजे करे हिननि खे हेलोजेंस चयो वियो आहे। इन्हनि में फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन इहे आंसर अची वञनि था। 6हों MCQ आहे अकॉर्डिंग टू मोज़ले दी केमिकल प्रॉपर्टीज़ ऑफ एलिमेंट्स आर दी पीरियडिक फंक्शन ऑफ देयर। मोज़ले जे मूजिबि आंसरनि जूं कीमियाई ख़ासियतूं कहिड़ी ख़ासियत जो पीरियडिक फंक्शन हूंदियूं आहिनि? मोज़ले छा चयो हो त कंहिं बि आंसर जूं कीमियाई ख़ासियतूं छा ते डिपेंड कंदियूं आहिनि? एटॉमिक साइज़ ते, एटॉमिक मास ते, एटॉमिक रेडियस ते या एटॉमिक नंबर ते। सो ए ऐं सी त ऑप्शन आहे ई कोन। हे पाण इहे हिकिड़े क़िस्म जूं प्रॉपर्टीज़ आहिनि, तंहिंजे करे इन्हनि ॿिन्ही खे एक्सक्लूड कयूं था। बाक़ी बचो एटॉमिक मास। ही मैंडलीव जे दौर ताईं बुनियादु हुयो केमिकल प्रॉपर्टीज़ जो, पर पोइ अॻिते हली करे मोज़ले पाण ॿुधायो त एटॉमिक नंबर इज़ द बेस ऑफ केमिकल प्रॉपर्टीज़ ऑफ एनी एलिमेंट। सो सही असांजो जवाबु आहे 6हें सवाल जो डी। हाणे असां पाण बाक़ी जेके रहियल 4 सवाल आहिनि उन्हनि जी तरफ़ वधंदासीं। 7हों MCQ आहे दी शील्डिंग इफेक्ट अक्रॉस द पीरियड। शील्डिंग जेको इफेक्ट आहे उहो पीरियड में खॿे खां साॼे पासे हलंदे छा थींदो? इंक्रीज़ थींदो, वधंदो हलंदो, डिक्रीज़ थींदो, घटिजंदो हलंदो, मॉडरेट हूंदो, न घटिजंदो न वधंदो, विचोलो हूंदो, या डी साॻियो ई रहंदो, सेम हूंदो। हाणे शील्डिंग इफेक्ट जेको आहे उहो तव्हांखे यादि हूंदो त जेतिरा कोर इलेक्ट्रॉन वधंदा वेंदा ओतिरो शील्डिंग इफेक्ट जेको आहे उहो वधंदो वेंदो। पर पीरियड में खॿे खां साॼे पासे हलंदा आहियूं त जेके असांजा शेल आहिनि उहे कोन वधंदा आहिनि, उहे साॻा ई हूंदा आहिनि। पर न्यूक्लियर चार्ज जेका आहे उहा वधंदी हलंदी आहे। तंहिंजे करे कुझु किताबनि में चयो वञे थो त साॻियो रहंदो, पर न्यूक्लियर चार्ज वधण जे करे छा थींदो त शील्डिंग इफेक्ट जेको आहे खॿे खां साॼे पासे जीअं हलंदासीं त उहो थोरो घटि थींदो हलंदो, छो त न्यूक्लियर चार्ज जेका आहे उहा वधंदी हलंदी आहे। सो सही असांजो ऑप्शन आहे डी। 8हों असांजो MCQ आहे दी एबिलिटी टू अट्रैक्ट शेयर्ड पेयर ऑफ इलेक्ट्रॉन इज़ कॉल्ड। हीअ वस्फ़ आहे पाण, इहो जेको 8हों MCQ आहे उहो वस्फ़ आहे, डेफिनेशन आहे हिननि चइनी मां हिकिड़ीअ जी। सो इलेक्ट्रॉन एफिनिटी जी इहा वस्फ़ आहे, उनजी वस्फ़ इहा कोन्हे का। इलेक्ट्रॉन एफिनिटी तवानाई जो उहो मिक़दारु आहे जेको इलेक्ट्रॉन ऐड करण सां को बि एटम ख़ारिज कंदो आहे। इलेक्ट्रोनेगेटिविटी इहा हिकिड़ी अहिड़ी कशिश आहे जेका शेयर्ड पेयर ऑफ इलेक्ट्रॉन खे पाण ॾे अट्रैक्ट कंदी आहे। तंहिंजे करे असांजो सही जवाबु जेको आहे उहो बी आहे। असां बी खे टिक मार्क जो निशान लॻाईंदासीं। सवाल नंबर असांजो 9 आहे इन ग्रुप इलेक्ट्रॉन एफिनिटी वैल्यूज़ डिक्रीज़िस फ्रॉम टॉप टू बॉटम बिकॉज। ग्रुप में मथां खां जीअं हेठि था अचूं त इलेक्ट्रॉन एफिनिटी घटिजंदी थी हले, छो? एटॉमिक साइज़ नॉर्मल, एटॉमिक साइज़ ग्रुप में मथां खां हेठि ईंदा आहियूं त नॉर्मल रहंदी आहे। हाणे इहो त जवाब ई असांखे ग़लति थो लॻे, छो त मथां खां जीअं हेठि ईंदा आहियूं त एटॉमिक साइज़ वधंदी आहे। नंबर बी एटॉमिक साइज़ इंक्रीज़िस, छो त एटॉमिक साइज़ वधंदी आहे, इन जे करे इलेक्ट्रॉन एफिनिटी घटिजंदी आहे। सी एटॉमिक साइज़ डिक्रीज़िस, हेठि हलण सां एटॉमिक साइज़ डिक्रीज़ कोन थींदी आहे, तंहिंजे करे हीउ बि जवाबु ग़लति आहे। डी एटॉमिक साइज़ सेम, एटॉमिक साइज़ जेका आहे उहा साॻी रहंदी आहे, तंहिंजे करे हीउ बि जवाबु ग़लति आहे। असांखे जेकॾहिं ट्रेंड यादि हुजे त हीअ टई ट्रेंड ग़लति आहिनि, इहे हूंदा ई कोन्हनि के त असां बी खे टिक करे सघूं था।
सही जेको असांजो जवाबु आहे उहो बी आहे। एटॉमिक साइज़ वधण जे करे इलेक्ट्रॉन एफिनिटी जेका आहे उहा हेठि हलण सां घटि थींदी आहे। आख़िरी असांजो MCQ आहे 10हों। ऑल ट्रांज़िशन एलिमेंट्स आर, जेकी बि ट्रांज़िशन एलिमेंट्स आहिनि उहे छा हूंदा आहिनि? गैसिस, मेटल्स, नॉन मेटल्स या मेटलाइट्स। ऑल ट्रांज़िशन एलिमेंट्स आर मेटल्स। इहे सभु धातु हूंदा आहिनि। इन्हनि जी वैलेंसी फिरंदड़ गिरंदड़ हूंदी आहे, इन्हनि जे करे इन्हनि जो नालो रखियलु आहे ट्रांज़िशन एलिमेंट्स। असांजो अॼोको लेक्चर हिते पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु।